याकूब सहाबी आयो, जैकोब आयो, मदीने वारे मीर जी खिदमत में खुदा जो कसम अल्लाह उन जो शान बुलंदो पाला। जरा कुरान करीम जा ये लफ्ज़ नाज़िल थिया, ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी, त मुझे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा जे सहाबा के पांजे महबूब जो अदब तो सेखारे, त मुझे नबीअ जे आवाज़ का कदम भी पांजो आवाज़ बुलंद न कजा। बुलंद कई मां रब ये नमाजों, ये रोज़ा, ये तुझी इबादत सब कुछ, ये सब अमल चट करे छींदो साए व अंतुम ला तशउरून, तोखे खबर भी कान पवंदी। तू इन खुश फहमी में हूंदे त मुझो खोड़ सारियों नमाजूं हन। जॾहिं ये लफ्ज़ नाज़िल थिया, हज़रत हिकिड़ो सहाबिया मदीने वारे मीर जो, वो कन्नन खां थोड़ो ख़बर हो, ॿुड़ो हो, उन पंहिंजो पाण खे घर जी हिकिड़े ठुल सां पंहिंजो पाण खे ॿधी छॾियो, छो त उहो वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदो हो ऐं रोए बि पियो। शायदि ये लफ्ज़ मुंहिंजे लाइ नाज़िल थिया आहिनि। हिकिड़े ॾींहुं मदीने वारे मीर जा सहाबी मस्जिद में वेठा आहिनि, हबीबन जी ज़ाते बाबरकात उन सहाबी जो नालो मुंहिंजे ज़हन ते नथो अचे, केस जो पुटु जो सुभान अल्लाह। पाण सभिनी सहाबा जे नज़र फेराए पाण फरमाइनि त मुंहिंजो उहो सहाबी नज़र नथो अचे जेको कन्ननि खां घबरो आहे। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह, जॾहिं हे आयत नाज़िल थी या ही लफ्ज़ नाज़िल थिया हन, केड़ा लफ्ज़, ला तरफ़उ अस्वातकुम, न बुलंद कयो पंजन आवाज़न के फ़ौक़ सौतिन नबी, मुझे नबी जे आवाज़ खां पंहिंजे आवाज़ के कॾहिं बि बुलंद न कजो, पंहिंजे आवाज़ के कॾहिं बि बाला न कजो, सब अमल ख़त्म थी वेंदव। ये लफ्ज़ आया, वो सहाबी पंहिंजे घर जे अंदर पंहिंजो पाण खे ठुल सां ॿधे थो छॾे। शायदि ये लफ्ज़ मुंहिंजे लाइ नाज़िल थिया आहिनि। हबीब आया, सहाबी नज़र नथो अचे, पुछा था कनि त केस जो पुटु किथे आहे। या रसूलल्लाह, हे लफ्ज़ जो नाज़िल थिया आहिनि, और रोए थो पियो घर में रोए थो पियो, ते लफ्ज़ मुंहिंजे लाइ नाज़िल थिया आहिनि, मां वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदो आहियां। हबीबन जी ज़ाते बाबरकात उन सहाबीअ ॾे पाण हली आया आहिनि, जन सां पाण खे ॿधो हई, पंहिंजनि पाक हथनि सां खोलीनि, पंहिंजनि पाक हथनि सां छा पियो चवे, महबूब मिठा मां तुंहिंजो तूं मुंहिंजो थी त ॿियो छा घुरिजे, महबूब मिठा मां तुंहिंजो तूं मुंहिंजो थी त ॿियो छा घुरिजे, दिलदार आ दिल मूं तोखे ॾिनी, तूं मूंखे ॾी त ॿियो हथ खणी चओ छा घुरिजे, महबूब मिठा मां तुंहिंजो हबीबन रसो खोले, भाकुर पाए पेशानी खे चुमी ॾिनसि, अखियुनि मां पाणी वही आयुसि। चए या रसूल, ये लफ्ज़ मुंहिंजे लाइ त नाज़िल न थिया आहिनि। हुज़ूर फरमायो, न ये तुंहिंजे लाइ नाज़िल न थिया आहिनि। अल्लाह जी ज़ाते बाबरकात मुंहिंजनि सहाबनि खे, मुंहिंजनि उम्मतुनि खे मां मुस्तफ़ा जो अदब सेखारियो, ओ तॾहिं मेहर जे भेटाए बि कलम खयूं, है अदब कर त ऐब छणनी, इस्म आशिक़न में लिखनी। अदा इल्म त शैतान खे बोयो न, केड़ो पुरजो कुटल हुस, अदब वारो, हाँ बेअदब हो, अदब कौन हुस। हाजी गुलाम नबी महेसर तो फरमाए, ऐ अदब करत ऐब छणनी, इस्म आशिक़न में लिखनी, बिना हुब हबीब जेदा बंदगी बेकार आ, अगर जे गरीब आयूं वड़ा खुश नसीब आयूं। अल्लाह जो कसम, तोसां त नबियन बि रीसूं कयूं, तोसां नबियन बि रीसूं कयूं। अल्लाह जी ज़ाते बाबरकात
कुरान करीम में इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन बेशक एहसान कयो अल्लाह ईमान वारन जे मथा। मोमिन इन खुशीअ ते इन थोरे ते इन एहसान ते जेतिरी बि ख़ुशी मल्हाई जेतिरी बि ख़ुशी मल्हाई अल्लाह जो कसम आहे उहा ख़ुशी घटि आहे। छो ते सभु नेमतूं हे सभु महिरबानियूं हे बच्चा अदा पुट जी बि ख़ुशी मल्हाईंदो ई न। पोइ जेको तुंहिंजो हाल आहे पियो बगलियूं हणंदो ई त अलाह बच्चो ॾिनो आहे। शादी ते बि ख़ुशी मल्हाईंदो ई पर जंहिंजे सदके अलाह बचड़ा ॾिना अथई जंहिंजे सदके अलाह ख़ुशियूं ॾिनियूं अथई हे मुंहिंजा मुस्लमान भाउ हे खेनि शाह जा रहवासियो उन नबीअ जी ख़ुशी मल्हाइजे या न मल्हाइजे या ख़ुशी मल्हाइण तूं क़ुरान करीम जी आयत ते अमल पियो करी जेको अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो। चो सुभान अल्लाह। कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो ए मुंहिंजा महबूब पंहिंजी पाक ज़बान सां फरमा। हालांकि अल्लाह जी ज़ाते बाबरकात कई मक़ामात इंसान ज़ात सां डायरेक्ट मुखातिब थियो आहे या अय्युहन्नास या अय्युहल इंसान पर किथे बि रहमत जी ॻाल्हि ईंदी आहे महिरबानी जी ॻाल्हि ईंदी आहे का ख़ुशख़बरी वारी ॻाल्हि ईंदी आहे त अल्लाह फरमाईंदो आहे मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी ज़बान सां चओ छा कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू। ए मुंहिंजा महबूब पंहिंजी पाक ज़बान सां फरमाइन बेफदलिल्लाहि व बिरहमतिही अल्लाह जो फज़ल मिलेव रब जी रहमत मिलेव पोइ छा कयूं फलयफ़रहू पोइ भल त ख़ुशियूं मल्हायो। अदा मां तोखां सवाल थो कयां अल्लाह जी रहमत ऐं अल्लाह जो फज़ल मिलेव त ख़ुशियूं मल्हायो। मुफ़स्सिरीन इकराम लिखियो आहे त इन रहमत ऐं फज़ल ॿिन्ही मां मुराद मदीने जा ताजदार आहिनि। ॿिन्ही मां मुराद मदीने जा ताजदार आहिनि। मदीने जा ताजदार था फरमाइनि अव्वलु मा ख़लक़ल्लाहु नूरी सभ खां पहिरीं अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नूर मां मुस्तफ़ा जे नूर खे पैदा करणु फरमायो। मां मुस्तफ़ा जे नूर मां अल्लाह 1.25 लख कमो बेश अंबिया इकराम खे बनायो मलाइकनि खे अल्लाह मां मुस्तफ़ा जे नूर मां पैदा करणु फरमायो। सिज खे जेका सुरहान मिली मुस्तफ़ा जे नूर मां मिली ऐं जेका चंड खे चांडराण मिली उहा बि मुस्तफ़ा जे नूर मां मिली। अम्मा आमना थी फरमाए जॾहिं मदीने जा ताजदार मुंहिंजो लाल मुंहिंजे वतन अथर में आयो त मुंहिंजी ज़िंदगी जा अतवार ऐं तौर ऐं तरीक़ा ई बदिलजी विया। जे अॻ में मके जूं मायूं लिफ्ट ई न करायूं न कचहरी ते अचनि न हाल अहवाल पुछनि पर जॾहिं खां मदीने जा ताजदार मुंहिंजे वतन अतहर में आया दिलबर हबीब मुंहिंजे वतन अतहर में आया 9 महीना 9 नबी वॾे शान ईमान मक़ाम वारा मुबारकूं ॾियण जे लाइ अचनि। ए आमना तोखे मुबारकूं असांजो सरदार तुंहिंजे वतन अतहर में पहुची चुको आहे। अम्मा आमना थी चवे मक्के जी सरज़मीन खां गुज़रा पत्थर सलातो सलाम पढ़नि जबल सलातो सलाम पढ़नि खूह मां पाणी भरण वञा मक्के जूं मायूं मां आमना जूं ग़रीब औरत जो इंतज़ार कनि पुछां त छाचे करे जे आमना वॾी तकलीफ़ थी थिए खूह जो पाणी हेठि आहे पाणी भरण में तकलीफ़ थी थिए पर तोसां गॾु जो हलंदियूं आहियूं उहो खूह वारो पाणी पंहिंजो पाण मथे थी ऐं उहो खूह जो पाणी अम्मा आमना सां ॻाल्हाए आमना मूंखे जेकॾहिं मके जे ॿुॾण जो ख़तरो न हुजे अंदेशो न हुजे मां पाणी तोखे हेॾे अचण जी बि तकलीफ़ न ॾियां उते तुंहिंजे घर में पहुची वञे। अम्मा आमना थी फरमाए जॾहिं उहो वक़्तु आयो जेका औरतुनि खे तकलीफ़ थींदी आहे 9 महीना अम्मा आमना जो बतन पेट मुबारक ॿाहिरि कोन निकितो आम औरतुनि वांगुरु तकलीफ़ न थी परेशानी न थी। अम्मा आमना थी फरमाए जॾहिं उहा राति आई तक़रीबन टाइम मुफ़स्सिरीन इकराम लिखियो आहे 4 मिंट असुर जो
चो सुभान अल्लाह। असुर जो टाइम ॾींहुं बि इल्तिजा कई ही, रात बि इल्तिजा कई ही। रात चयो त मुंहिंजा मौला रात में तुंहिंजो महबूब अचे त मूंखे वॾो शान मिली वेंदो। ॾींहुं चयो त मुंहिंजा मौला ॾींहं में अचे त मूंखे वॾो मक़ाम मिली वेंदो। अल्लाह अहिड़े टाइम ते पंहिंजे महबूब खे मोकिलियो जो ॾींहं खे बि मक़ाम मिलियो त रात खे बि शान मिलियो। ॾींहं खे बि मक़ाम मिलियो त रात खे बि मक़ाम मिलियो। हे मुंहिंजा अदा अम्मा आमना थी फरमाए जॾहिं रात जो टाइम थियो 3 औरतूं मुंहिंजे घर में आयूं, वॾियूं कदावर ऐं एॾियूं ख़ूबसूरत। मां जो उन्हनि खे ॾिठो मां चयो त मके जूं मायूं आहिनि ई कोन, हे त मके जूं मायूं। हिकिड़ी खां पुछमि केरु आहे, चई त मां तुंहिंजी ॾाॾी बीबी हवा आहियां। सुभान अल्लाह। ॿी खां पुछमि, चई मां बीबी मरियम आहियां। 3 खां पुछमि, चई मां बीबी आसिया आहियां। कीअं आयूं आहियो? चई अल्लाह असांजे क़बरुनि खे खोलियो, चई वञो मुंहिंजे महबूब जी आमद आहे। दाइपे जो शर्फ़ मां रब तव्हांखे थो बख़्शे। दाइपे जो शर्फ़ मां अल्लाह तव्हांखे थो बख़्शां। जॾहिं उहो वक़्तु आयो अम्मा आमना थी फरमाए खरज मिन्नी नूर, मुझे बतन मां नूर ॿाहिरि आयो। चयो मां त मुंहिंजे बच्चे खे साम्हूं कयो, मां ॾिसां त सही, मुंहिंजे बच्चे खे कपिड़ा त पारायो, उनखे साफ़ त कयो। चवनि पियो आमना परेशान न थी, अल्लाह तोखे अहिड़ो त बचिड़ो अता कयो आहे, अहिड़ो त शहज़ादो अता कयो आहे, साफ़ ऐं सुथरो लॻो पियो आहे, सॼो घर बहकी पियो आहे, नाड़ो बि वढियल आहे, खुतनो बि थियल आहे, अहिड़ी त अजीब ख़ुशबू लॻल आहे। इहा ख़ुशबू सिर्फ़ु तुंहिंजे घर में न सॼो मको ख़ुशबू सां बहकजी पियो आहे। अम्मा आमना ते चवे जॾहिं पंहिंजी झोली में खयमि, चेहरो जो ॾिठुमि, चए रब जा शुक्र कयुमि। चेहरो जो ॾिठुमि, रब जा शुक्र कयुमि। त आम ॿार त कोन हो न, मदीने वारे मीर जो, मदीने वारो मीर अल्लाह जो महबूब हो, सभिनी नबियनि जो सरदार हो। अम्मा आमना थी फरमाए जॾहिं मां पंहिंजी झोली में रखियो, थोड़ी देर जो गुज़री त मुंहिंजा महबूब मुंहिंजी झोली मां लही सजदे में हलिया विया ऐं जप मुबारक चुरनि पिया। आवाज़ छा हो? रब्बे हबली उम्मती कहते हुए पैदा हुए, रब्बे हबली उम्मती कहते हुए पैदा हुए। मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जी पार थई, मुंहिंजी गुनाहगार उम्मत जी पार थई। ए मुसलमान, ए खैरपुर नाथन शाह जा रहवासियो, ए दिलबर हबीब जे मथां कलमे पढ़ण वारो, मुस्तफ़ा जी वफ़ादारी त ॾिसो। ॼमण साण पंहिंजी गुनाहगार उम्मत याद आ। हक़ ने फरमाया के बख्शा अस्सलातो वस्सलाम। अल्लाह जे तरफ़ां आवाज़ आयो, मुंहिंजा महबूब सिर सजदे खां खण, मां रब तुंहिंजी उम्मत खे बख़्शे छॾियो। अम्मा आमना ते चवे थोड़ी देर गुज़री, मुंहिंजा लाल मुंहिंजा शहज़ादा मुंहिंजे अखियुनि जे अॻियां गायब थी विया। मां रोवां पई, मुंहिंजा मौला अहिड़ो गुलाब जो गुल ॾिनई, अहिड़ो शहज़ादो ॾिनई। अल्लाह फरमायो, ए आमना परेशान न थी, मां तुंहिंजे लाल पंहिंजे महबूब खे, छो त मुंहिंजे महबूब जो ज़मीन वारनि बि दीदार कयो, आसमान वारनि बि दीदार कयो, जेके समंदर में अंदरि रहंदड़ जानवर हन, मच्छूं हन, उन्हनि मां रब खां दुआ घुरी त मुंहिंजा मौला असां समंदर में पाणी में अंदरि थियूं रहूं, कीअं तुंहिंजे महबूब जो दीदार कयूं। आमना परेशान न थी, मां पंहिंजे महबूब तुंहिंजे लाल खे मलाइकनि जे वॾे प्रोटोकॉल सां समंदर जे सैर लाइ मोकिलियो आहे, जे समंदर में रहंदड़ मच्छूं बि तुंहिंजे लाल मुंहिंजे महबूब जो दीदार कनि। एॾो वॾो मक़ाम, एॾो वॾो मर्तबो, एॾो वॾो शान। ए मुसलमानो, कंहिं नबीअ खे बि अहिड़ो मक़ाम कोन मिलियो, कंहिं नबीअ खे बि अहिड़ो शान कोन मिलियो। मदीने जे मीर जा कुझु सहाबी पाण में कचहरी पिया कनि। हिकिड़े सहाबी चयो त अल्लाह जी ज़ात बाबरकात हज़रत आदम नबीना अलैहिस्सलाम खे सफ़ीउल्लाह बनाए मोकिलियो, हज़रत मूसा नबीना अलैहिस्सलाम खे कलीमुल्लाह बनाए मोकिलियो। अदा रब सां कलाम करण का मामूली ॻाल्हि आहे, अल्लाह सां
कलाम करण रब सां ॻाल्हाइण जॾहिं रब जो आवाज़ जो ॿुधई त हज़रत मूसा चयो त जेकॾहिं आवाज़ में एतिरो मिठास आहे त दीदार जो छा मिठास हूंदो। दुआ घुरी मुंहिंजा मुला मूंखे पंहिंजो दीदार करा। अल्लाह फरमाइश त ए मूसा तूं मुंहिंजो दीदार न करे सघंदे। अल्लाह ईअं कोन चयो त केर बि दीदार न करे सघंदो। अल्लाह फरमाए ए मूसा तूं दीदार न करे सघंदे मतिलब को आहे जेको दीदार कंदो, को आहे जेको दीदार कंदो। ए मुंहिंजा अदा मदीने जा ताजदार मथां आया आहिनि। ए मुंहिंजा साहिबियो छा था चओ? या रसूल अॻियनि नबियनि जो ज़िक्र पे कयोसीं त अल्लाह हज़रत आदम खे सफ़ीउल्लाह, मूसा खे कलीमुल्लाह, ईसा खे रूहुल्लाह, इब्राहिम के खलीलुल्लाह त मदीने जे ताजदार फरमायो याद रखो अल खुल्लतु ले इब्राहिम वल कलिमतु ले मूसा वर रुयतु ले मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यो हक़ अल्लाह जी ज़ाते बाबरकात वाकई सुने इब्राहिम के खलीलुल्लाह बनाए मोकिलियो वा ऐं सुने मूसा के कलीमुल्लाह बनाए मोकिलियो वा। पर ॿुधो मुंहिंजा सहाबियो मां मुहम्मद उहो आहियां जेको रूबरू पंहिंजे रब जा दीदार करे आयो आहियां। है किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे ला मकान उते जल्द पहुचण मुझे मोहम्मद जो शान है। किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे ला मकान उते जल्द पहुचण मुझे मोहम्मद जो शान